बिरासिटी मां ख़बर ॾींदा हलो त बिरासिटी जे ॻोठ शादी खान मेमुण वासी औरत जमीला मेमुण कराची में पुरस्कार तौर फौत। इतला ते फौती औरत जी भेण ऐं भाणेज नदीम मेमुण बिरासिटी मां कराची पहुची लाश खणाए पोस्टमार्टम लाइ जिना अस्पताल मुंतकिल कयो। अस्पताल में लेडी डॉक्टर पारां फौती औरत जो पोस्टमार्टम बाद शुरुआती रिपोर्ट पधरी। इन सिलसिले में राब्तो करण ते फौती औरत जे भाणेज नदीम मेमुण ॿुधायो त शक आहे मासी के मिल्कियत जी लालच में ॾेर जे पुट गुलज़ार मेमुण ऐं इन जी घर वारी ज़हर ॾेई मारियो आहे। हिन चयो त असां मासी जो जिना अस्पताल मां पोस्टमार्टम करायो आहे, जितां शुरुआती रिपोर्ट जारी कई वई आहे। मुकमिल रिपोर्ट अचण बाद कानूनी कार्रवाई कई वेंदी। हिन वधीक ॿुधायो त मासी जमीला जो मुड़ुसु गुज़िरियल केतिरे अरसे खां गुर्दनि जी बीमारी में मुब्तला आहे ऐं मासी पाण बि बीमार रहंदी हुई, जॾहिं त संदन खे को बि औलाद नाहे। हिन ॿुधायो त मासी ऐं संदसि मुड़ुसु कराची जे सईदी टाउन वारे इलाइक़े में ॾेर जे पुट गुलज़ार मेमुण जेको सरकारी मुलाज़िम आहे इन सां गॾु रहंदा हुआ। शक आहे त गुलज़ार मेमुण मासी खे मिल्कियत जे मामले ते ज़हर ॾेई मारियो आहे। हिन वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं ॿिनि वसवारनि खे अपील कई त नोटिस वठी शफ़ाफ़ जांच कराए इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।